कॾहिं बिलावल जे रूप में त कॾहिं शहीद बशीर खान कुरैशी जे रूप में, पर काफ़ी सिंधी माण्हुनि खे बेदर्दी सां कुचलियो वियो आहे। जेकॾहिं इहो मां मंज़र जॾहिं ॾिठो यकीन ॼाणो ॾाढो सदमो रसियो त असांजी औलाद खे बि ईअं ई बेदर्दी सां मारियो वेंदो। असांजा जेकॾहिं नौजवान, जेकॾहिं असांजी सिंध जा माण्हू जाॻिया न त अफ़सोस सां मां चवां थो त किथे सुभाणे असांजी औलाद खे ईअं बेदर्दी सां न मारियो वञे। नसरुल्ला साहब ही जो बेदर्दी सां पंहिंजा सिंधी मच्छर कॉलोनी में शहीद किया अॼु समाजी सियासी दुरन अवां भी एहतिजाज करता छा चवण चाहिदो कहिड़ो सिंध खे पैगाम ॾींदो? असां सिंधी क़ौम अमन पसंद, ये अमन जो खितो आहे जिते अहिड़े क़िस्म जा वहशी दरंदा ऐं जेके सिंध जा आया न आहिनि, धारे आहिनि ऐं इन्हनि धारनि ते जेका पुश्त बनाई आहे, आउं सम्झां थो त हिन स्टेट रियासत जी पुश्त बनाई आहे, उन खां बाद में सिंध गवर्नमेंट जी पुश्त बनाई आहे त ही एॾा मस्ती, एॾा बदमाश, एॾा दहशतगर्द जेको सरेआम एॾे सवनि हज़ारनि जे हजूम में हिकिड़े बेगुनाह बेॾो इंजीनियर मासूम जेके आहिनि जिन्हनि खे सरेआम पत्थरनि सां जेका अहिड़े क़िस्म जो संसार कनि था, अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके जंग जो दौर हुयो उन में बि कोन थिया हुया, पर अॼु जेको एॾे वॾे इंटरनेशनल शहर सिंध जे गादीअ में पंहिंजे घर अंदरि पंहिंजा नौजवान असांजा ईअं रोज़ गभरू मरनि था पिया। असीं इन इंतज़ामिया खे, इन आला इदारनि खे इहो चिताव था